समझी पोहण जा सोची समझी पोहण जा अन्या मुखे राज के खोलण दे जेडी मल सुणे सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु के जेडी मल नांग डंग हया चाहे हिक जे मथा हिक सुन अबू बकर सिद्दीक निहारे चवे तो चंगो तू नांग पांजो जोर आजमा मां पांजो इश्क आजमाया नांग तू पांजो जोर आजमा मां पांजी अकीदत आजमाया तवज्जह कयो आशिको दीवानो मुझे मुस्तफा करीम जा गुलामो तवज्जह कयो नांग डंगहणी जहर आजमाए रहियो अबू बकर सिद्दीक पांजो अकीदो आजमाए रहियो छो आजमाए रहियो इन करे जो अकीदत जे रिहलते नबूवत जो कुरान मौजूद चमन दे मुखे अकीदत जे रिहलते कुरान त नूरुन अला नूरा बेड ते रख तदह भी कुरान सुनो विहाणे ते रख तदह भी कुरान सुनो पर कुरान जियो सुनो रिहलते लगंदो आ कहीं शे ते को न लगंदो आ जवाब दे कुरान जियो रिहलते सुनो लगंदो आ ये मुझो मुस्तफा अबू बकर जे हंज में अन्या भी सुनो लगंदो आ अकीदत जे रिहल जे मथा नबूवत वारो कुरान पियोवा मां तो खाथो पुछा जेडी मल रिहल ते कुरान हुंदो आ जे आडो हुंदो आ बुधाए तो न जो पढ़ण मल इश्क वारे जो हाल छा हुंदो आ अकीदत जो रिहला नबूवत जो कुरान पियोवा पढ़ण वारो केरा जो सिद्दीक अकबर नबूवत जे कुरान के अकीदत जे रिहल जे मथा पढ़ण वारो केरा जो सुनो सिद्दीक अकबरा सुनो सिद्दीक अकबरा ओहो सिद्दीक अकबरा जैसा इन पढ़ण में बियो कोई शरीक ना है उते पढ़ण में ला शरीका अकेलो पढ़ी रहियो मुखे चवण दे मुझा दोस्त अजीज होडा नांग पांजे डंगन जी इंतहा करे छड़ी सिद्दीक अकबर दे तवज्जो कर सोने सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु ताला न पांजे अकीदत इश्क जी इंतहा कई जेडी महल अकीदत जे ककरन मां मींह वस्यो अकीदत जे ककरन मां मींह वस्यो नबूवत जे कुरान जे वरकन ते पयो सिद्दीक अकबर जे अखड़न मां मींह वस्यो मुझे मुस्तफा करीम जे न पाक चेहरे ते पयो आशिक चयो जेडी मल अकीदत जे ककरन मां मींह वस्यो ए जेडी मल नबूवत वारे कुरान जे वरकन ते पयो उनन वरकन गाल्हायो ए अकीदत वारा अबू बकर बुधाए त सही तोखे केरु ईजाए रहियो आ सोची समझी पो सैयदना अबू बकर सिद्दीक जे शान में गाल्हाइंदो कर छो जे कदे अबू बकर सिद्दीक के को ईज़ाइंदो आ त उन जा दर्द बियो को भी न पुछंदो आ वो जो मदीने जो ताजदार पुछंदो आ सैयदना अबू बकर सिद्दीक जे शान में सोची समझी पो गाल्हाइंदो कर जे कदे डंगु हयो तो अबू बकर आशिक के कुछ को न थींदो पर हुसनैन जो नानो पंजा पाक लबड़ा चोरे चवंदो ओ मुझे गार जा यार दे खबर तुझे अखड़न मां लुड़क लड़ी रहा ओ मुझा आका छा कया होडहूं भी ज़हरा पर हिते इश्क जो भी वडो कहरा महबूब छा कया उ पांजी जोर आजमाई में आ मां पांजे जोर आजमाई में हा ओ तवज्जो कर मुसलमान ना गडन कया अबू बकर के डंगन जो त बहानो आ कादे लुआबे मुस्तफा कादे अबू बकर जे पैर जा कदमन जी इड़ी जवाब दे
कायनात के मुझो मदीने जो साईं बुधाए रहो आ ओ कायनात वारो ही ओ लुआबे दाना मां मुस्तफा खारे खूह में उछलाया मिस्री खां वधीक मिठो थी वने हेतड़े कादे में विझा हजारे साबी खाई ढो कन खुटण जो नालो कोन होजे वाह सिद्दीक़ अकबर तुझो मकाम अज ओ लुआबे दान मुझो मुस्तफा लुआब भी मुस्तफा जो हथड़ो भी मुझे मुस्तफा सोची समझी पो डंग हण जा सोची समझी पो डंग हण जा मता तुझे डंग मां रंज थी वने छो त मोजा दोस्त अजीज बचड़ो रोंदो आ त मां पुछंदी आ कहीं मारियो थई मां पुछंदी आ कहीं मारियो थई पीउ पुछंदो आ कहीं मारियो थई मुझो सोणो सिद्दीक़ अकबर ओहो आ जो उनखे डंग लगंदो आ त आमिना जो लाल हसनैन जो बाबो पुछंदो आ अबू बकर तोखे छा थियो आ डंग हण खां पहिरीं सोच जा न गहण खां पहिरीं सोच जा अञा जे चवी थो त मूंखे चवण दे अञा चवण दे जडे मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी जात सोने अबू बकर सिद्दीक सां गॾिजी उन गार ते पहुता अबू बकर थो चवे या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी मुंहिंजा आका मुंहिंजा अबो अम्मा कुर्बान थियनि कुझु घड़ियूं मुंहिंजा मुस्तफ़ा हिते बीहो पहिरें अबू बकर अंदर वींदो पहिरीं सॼे गार जो मुआइनो करे ईंदो अबू बकर गार साफ करे ईंदो पो मुझो मुस्तफा उते मेहमान थींदो आशिकन के मैसेज मिलियो कंहिंखे मिलियो आशिकन के गाला कंहिंखे मिलियो आशिकन के मैसेज मिलियो कहिड़ो आशिकन के मैसेज मिलियो आशिकन के मैसेज मिलियो मदीने जो ताजदार मेहमान थींदो ज़रूर आ पर उते थींदो आ जिते पहिरें अबू बकर सिद्दीक़ जे सफ़ाई करे वींदो आ अजीजा ने मन खोलण ला मुखे खुलण दे अञा हिक बगाल चवा छो त मुंहिंजा दोस्त अजीज याद रखी छरजा मौला अलील मुर्तजा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम सुने अली जो शान हसनैन करीमैन जो शान सदाई गाइंदो हां अज मौको दिनो आहे न इलाइके जे मानन चाचे सजण वारन गॾिजी करे त सुने अबू बकर सिद्दीक जो शान बुधा इन करे दिल चवा थी रुगो सुने अबू बकर सिद्दीक के गाया ता त तो खबर पवे त अबू बकर केरा अबू बकर सिद्दीक केरा मुखे जवाब दे उमरे ते वञण वारा हज ते वञण वारा जेडी मल मुझे मुस्तफा करीम जे हुजूर में मज़ार पुर अनवार जे सामो सलाम पेश कंदो आ मुझे मुस्तफा जे सलाम खां बाद कंहिंखे सलाम कंदो आ जवाब दे अञा भी तू नथो समझी अञा भी तू नथो समझी त मुझे मुस्तफा करीम मुसल्लो मुझे मुस्तफा करीम मुसल्लो अबू बकर सिद्दीक के दिनो सलाम मुझे मुस्तफा करीम सुने अबू बकर सिद्दीक के दिनो दुनिया के बुधायो ओ दुनिया वारो अबू बकर सिद्दीक दुआ घुरी मुझे मुस्तफा पुछो अबू बकर जिंदगी दी ख्वाहिश बुधा सुने अबू बकर सिद्दीक चयो या रसूल अल्लाह बस हिकड़ी ख्वाहिशा कड़ी ख्वाहिशा ओ मुझा महबूब अखड़ियों अबू बकर जो हुजन चेहरो मुझे मुस्तफा पाक जो हुजे कहे दुआ घुरी चो सुने अबू बकर गाला गाला कहे दुआ घुरी वरी कबूल दुआओं केर कंदो जवाब दे कहजू कबूल कंदो आ जो जंहिंमें रज़ाए मुस्तफा हूंदी आ कबूल त कबूल थिया कीअं कबूल थिया एस ताईं त ॿुधो हूंदे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गार में अबू बकर दीदार में मुस्तफा गार में अबू बकर दीदार में पर सजण साईं जो गुलाम तो ॿुधावे गार में त 3 रातियूं हुयूं पर मज़ार में अज भी अबू बकर मोहर मुझे मुस्तफा ने कयो दीदार पियो करे
गार में त दीदार कई मगर अज मजार में भी दीदार करे रहियो आ। सोची समझी गाला जा सुनो अबू बकर सिद्दीक, सुनो अबू बकर सिद्दीक जंजो लक़ब अतीका। ओ मुझा मुसलमान भा जेको मुझे मुस्तफा जे गार जो हम रफीका। जे वक्त में मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु के साण करे जेडी मल 3 रातियों गार में रहा। मजेदार गल तोखे बुधाया 3 ॾींहं 3 रातियों रहा, लेकिन फनायत केतरी थी मुझा दोस्त अजीज। फनायत जी इंतहा छा थी जेडी मल गार मो निकता त दिसण वारे के खबर न पई पवे त आका कहिड़ो आ ऐं गुलाम कहिड़ो आ। इ अबू बकर पंहिंजे पान के फना करे छॾियो, पंहिंजे महबूब जे ज़ात में पंहिंजे पान के गुम करे छॾियो। मदीने तय्यबा में खबर पई महबूब अचन पया। मदीने जा माण्हू रोज़ रस्तन ते बीही करे मुझे मुस्तफा जो इंतजार पिया कन। जी अज आशिक रबियुल अवल जे 1 तारीख खां वठी मुझे मुस्तफा जे आमद जो इंतजार करे जुलूस कढंदा हन, 12 रबियुल अवल जो इंतजार कंदा हन। इहे आशिक मदीने में इंतजार पिया कन जी मुझा आका पहुता, छो तो उते भी 2-3 ॾींहं पंध में लगी वया। आका भी पहुता, अबू बकर सिद्दीक भी पहुतो। जेडी मल माण्हू आया ॾिठल त आका भी को न हुयो, ॾिठल त अबू बकर भी को न हुयो। ईंदा वया जन जो ॾिठल न हुयो वेझो आया। हिकड़े माण्हू रुगी तवज्जह सां ॿुधजा, हिकड़े माण्हू रुगी मुझा दोस्त अजीज सुणे अबू बकर सिद्दीक ॾे जो अचण शुरू कयो। तवज्जह कजा महबूब ॾे अचण जे बजा रुगी अबू बकर सिद्दीक ॾे अचण शुरू कयो। अबू बकर सिद्दीक खां बर्दाश्त न थी सघियो, देर कान कई उथी पयो। अबू बकर पंहिंजे कुल्हनि तां चादर लाथई, चादर लाहे करे मुझे मुस्तफा करीम जे मथों छांव करे बीही रहियो। अबू बकर सिद्दीक जे अख बर्दाश्त न कयो, छो त आका आका हूंदो आ, गुलाम गुलाम हूंदो आ। सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथा चादर जी छांव करे बीठो तात अचन वारन के खबर पवे आका ताजदार पाए ताज नबूवत जो वेठो आ। गुलाम मथा ककर बणजी छांव कयो वेठो आ। मुझे मुस्तफा करीम ते छाव ककर कंदा होया। अज अबू बकर खे रब ककर जी सूरत अख्तियार करे ॾिनी आहे। ऐं अबू बकर मुझे महबूब जे मथा छाव कर। अबू बकर छा बर्दाश्त न कयो त महबूब जे हूंदे को मूंडे तवज्जो भी करे। अबू बकर बर्दाश्त न कयो, रब भी फैसलो ॾिनो। ऐं जिब्राइल याद रख मौला छा रब तो चवे अबू बकर महबूब जे हूंदे पान दे के जी नजर बर्दाश्त न थो करे त मां खुदा भी महबूब जे हूंदे अबू बकर के महबूब खां परे कण बर्दाश्त न थो। मुझे मुस्तफा निहारे जे अबू बकर जी मुझा दिलबर अज तो छाव कया कयामत ताईं तुझे मथा छाव मां मुस्तफा करे ॾेखारींदो मैं। तो अज छाव कया तो अज छाव कया मां मुस्तफा तुझे मथा कयामत ताईं छाव कंदुस। जै गुंबज़े खज़रा में मां उन गुंबज़े खज़रा में तू। मुखे जवाब दे मुसलमान, मुखे जवाब दे दुनिया तवींदी जन्नत में, दुनिया तवींदी जन्नत में, पर मां तोखां तो पुछां त जेका रियाज़ुल जन्नत आ उन में सुतल केर? जवाब दे मुखे मुसलमान। अल्लाह केतरो कुछ इश्क जा जो दास्तान लिखी आयो हां, दास्तान लिखी आयो हां। मुखे जवाब दे त जेका मुझे महबूब मुस्तफा करीम जे कदमन में, मुझे मुस्तफा करीम जे कदमल में बकर जी खल जी जुती आई केर आई? जवाब दे। बकर जे खल जी जुती मुझे मुस्तफा जे कदमन में आई नालैन बणजी वई। अर्श उनके चुमियूं ॾिनियूं या कोन चुमियूं? जवाब दे।
जवाब दे अगर नालैन बकर जे खल जी ठहल मुझे महबूब जे कदमन में अचे त मुझे महबूब जे कदमन के अर्श पियो चुमियूं दे अगर मुस्तफा अबू बकर जे हंज में अचे त रियाजुल जन्नत जी मिट्टी पई चुमियूं दे तवज्जह कर रियाजुल जन्नत जो टुकरो इन जो मकाम अर्शन खां भी आला अर्शन खां भी आला अर्शन खां भी आला अर्शते जन्नत काने ते त जन्नत वा मुजा करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा गुलाम अञा त मां हिकड़े लफ्ज़ के रुगी ज़ाहिर कयो ओहो अतीक अच तोखे ॿुधायां त अबू बकर कदहीं ऐं कीअं बणियो बुधाई न न न न न पक्की गाल टाइम पानी सुभान अल्लाह इंशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकड़ो दफ़ो दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधाई सुने सिद्दीक़ अकबर जी हाय सभई सगोरा साहब लेकिन सिद्दीक़ अकबर सुभान अल्लाह सभई सहाबा सभई सगोरा साहब लेकिन सिद्दीक़ अकबर सुभान अल्लाह अव्वल खलीफो खुदा जे दिल पर अव्वल खलीफो खुदा जे दिल पर नबी जो दिल पर सुभान अल्लाह सभई सगोरा सहाब लेकिन सिद्दीक़ अकबर सुभान अल्लाह चयुस करीम ने बुधाए बुढ़ड़ा चयुस करीम ने बुधाए बुढ़ड़ा रखिए पंहिंजे लाइ वटो को प्यालो बड़ो भुला नबी महेसर रब करे तुझे कब्र ते खुदा जो रहमत हुजन चयुस करीम ने बुधाए बुढ़ड़ा रखे पंहिंजे लाइ वटो को प्यालो चयाई घर में छॾे आयो अल्लाह जो ऐं अव्हां जो नालो चयाई घर में छॾे आयो अल्लाह जो ऐं अव्हां जो नालो बाकी सगे सुय समेत सब कुछ बाकी सगे सुय समेत सब कुछ कयो हाज़ुर सुभान अल्लाह सभई सगोरा सहाबी लेकिन सभई सगोरा सहाबी लेकिन सिद्दीक़ अकबर सुभान अल्लाह ऐं गार सूरा मथे जबल ते न को बि पोढ़ो चढ़ी सघियो हाणे जेकॾहिं न तव्हां इश्क जे चिणक ते बि ईअं कंदव त पोइ इश्क जो दरिया किथां बर्दाश्त कंदव वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन उन्हें के खणी वञो न जेकॾहिं कोई चाक न आहे त उनखे खणी वञो पोइ जज़्बात छॾे ॾियोसि त पियो मौज करे हिते को जिन थोरो ई ईंदो हिते त इश्क ईंदो न तवज्जह कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तवज्जह कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तवज्जह कयो
ऐं गारे सोरा मथे जबल ते न को बि पोढ़ो चढ़ी सघियो आ। सिद्दीक़ सुहिणो खणी पुनल खे, सिद्दीक़ सुहिणो खणी पुनल खे उन्हनि लकनि तां ईअं लंघियो आ। जियां मथां हीअं खां हेठि हलिजे, जियां मथां हीअं खां हेठि हलिजे, सॼो ई मंज़र सुभान अल्लाह। अवल खलीफो खुदा जे दिल पर नबी जो दिल पर सुभान अल्लाह। सभई सगोरा सहाबी लेकिन सिद्दीक़ अकबर सुभान अल्लाह। आखिरी मिसरो तो चवां बस, 8 मिसरन मां हिकिड़ो तो चवां। थी छा बि पवंदो ग़लत न चवंदो, गज़ल ग़ुलामे नबी महेसर। थी छा बि पवंदो ग़लत न चवंदो, गज़ल ग़ुलामे नबी महेसर। ग़रीब आ पर गिला कंदड़ ला, बिना डंडे जे आहियां ॾहे सर। गरीब आ पर गिला कंदड़ ला, बिना डंडे जे आहियां ॾहे सर। सिद्दीक़ जे सदके थो सुञाणे, सिद्दीक़ जे सदके थो सुञाणे, मूंखे सॼो तर सुभान अल्लाह। अवल खलीफो खुदा जे दिल पर नबी जो दिल पर, दिल खोले नचे। अज़ीज़ाने मन, अज़ीज़ाने मन तवज्जह कर, सोने सिद्दीक़ अकबर जे ला मां मुसलमान छॾ तोखे हिकिड़े राहिब ॾे वठी हला। सुणो सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु शाम जे तरफ़ काफ़िले सां निकितो आहे। अधु ॿुधल अथई, अधु मां तो पक्की करे ॿुधायां। सुणो सिद्दीक़ अकबर यमन जे तरफ़ काफ़िले सां वियो आहे। काफ़िलो हली रहियो आहे। अञा मुझे करीम आका, अञा मुझे करीम आका ऐलाने नबूवत को न फरमायो आहे। सिद्दीक़ अकबर अञा अब्दुल्लाह बिन उस्मान जे नाले सां यमन जे तरफ़ वञी रहियो आहे। रस्ते में ख्वाब थो ॾिसे, अचानक चोॾीअ जो चंड नमूदार थियो, जंहिं सॼे जग खे रोशन करे मां अब्दुल्लाह बिन उस्मान जे हंज में अची सुकून कयो आ। अब्दुल्लाह बिन उस्मान नालो वठा पर तू भुलिजी पवंदे, भला अबू बकर सिद्दीक़। सुनो अबू बकर सिद्दीक़ याद कजा, उन वक्त अब्दुल्लाह बिन उस्मान। सुनो अबू बकर सिद्दीक़ अचानक उथी पयो, निहारे चोॾीअ जी रात भी काने, चंड भी कोने। अॻियां ॾिठई त हिकिड़ो वॾो गिरजा घर आहे, जंहिंमें ईसाई राहिब 390 साल उमिरि जो आहे। घणा साल उमिरि? वरी चओ घणा साल उमिरि? हिकिड़ो इहा ॻाल्हि कान ॿुधी हूंदई त 390 साल जे उमिरि वारो ॿी अॻी ॻाल्हि कया तो हा बि कान ॿुधी हूंदई। सिधो उन ॾे आयो, चवे तो ऐ कलीसा में रहण वारा, गिरजा घर में रहण वारा, ऐ यहूदी वॾा राहिब, अॼु राति मुही ख्वाब लधो आहे। चई नालो छा थी? चई नालो अब्दुल्लाह बिन उस्मान। निहारे चई तुंहिंजे नसीबनि तां कुर्बान, छाचे तुझे नसीबन ता कुर्बान। सुने अबू बकर निहारे चयो, मुखे ख्वाब जो तबीर बुधा। चई बीह मुखे पांजो चेहरो दिसण दे। चेहरे दे चंगी तरह निहारे, 390 साल जे कुराड़े चंगी तरह निहारे। गौर कजा कुराड़ा हिन गाल दे। चवे तो बाकी त निशानियों सभई तो में मौजूद आहिन। तौरेत पढ़िम, ज़बूर पढ़िम, इंजील पढ़िम,
उन महबूब जे यार जूं सभई निशानियूं तो में मौजूद आहिनि, मगर हिकड़ी निशानी ॾेखार त पोइ तबीर ॿुधाया। चवे तो कहिड़ी? चए तो कमीस मथे करे जेको महबूब जो यार हूंदो, जेको गार में हूंदो, उन जे दुन जे हेठां कारे तिर जो निशान हूंदो। सैयदना सिद्दीक़ अकबर साईं फरमाए तो विहजदो त सदाई हुयुस, कदे तवज्जो कोन कयुम। अजु कलीसा जे राहिब जो चयो मां अबू बकर जो कमीस मथे कई, दुन जे हेठां तिर जो निशान हुयो। निहारे उन निशान के चुमी ॾेई चई उन यार खे मुंहिंजा सलाम ॾिजां। ची कहिड़े यार खे? ची 390 साल इबादत कंदे गुज़रिया हन, तौरेत ज़बूर इंजील पढ़ी चुको हां, मगर अॼु तुझे इन निशानी ॿुधायो आ। उहो यार जंहिं ऐलान ज़रूर कयो आ, मगर हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो तुझे हंज में आराम ज़रूर कंदो। देर न कजा, चवेस तो देर न कजा, सोच जा न, अकुल खां कम न वठ जा, इश्क में दीवानो थी पइजा, अॻिते वञण जे बजा मोटी वञ। एॾा सुहिणो अबू बकर मोटियो, ओॾा अबू जहल अबू लहब इंतजार कयो त महबूबन जो यार आ, ओॾा मके में मुझे मुस्तफा ऐलान नबूवत कयो आ। एॾा अबू बकर ख्वाब ॾिठो आ। अबू जहल अबू लहब चयो अड़े यार अब्दुल्ला, ओ तुंहिंजो पुराणो यार ॿुध छा थो चवे। ची छा थो चवे? ची चवे थो त मां अल्लाह जो नबी हां, आखिरी नबी हां। अबू जहल अबू लहब खे निहारे चवे थो तहां परे हटो, सिधो आयो। दोस्त दोस्त सां हुज्जत कंदो आ, मगर अबू बकर हुज्जत तो करे चवे थो मुंहिंजा सुहिणा दोस्त मोहम्मद करीम। अबू जहल अबू लहब छा था चवन? मुझे आका फरमायो सच था चवन। सोने अबू बकर निहारे चयो सोना इहा त मूंखे अॻे ई ख़बर आ, पर नबी हुजण जे लाइ का निशानी दुनिया खे ॾेखारणी पवंदी आ। मुझे मुस्तफा मुर्की फरमायो कमीस मथे करे तिर ॾेखारे आयो हई। वरी मां मुस्तफा खां छा थो पुछी? कमीस मथे करे तिर राहिब खे ॾेखारे आयो आ। वरी मां मुस्तफा खां छा थो पुछी? मुझे मुस्तफा बस एतिरे चवण जी देर आ। सोने सिद्दीक़ अकबर कलमो पढ़ी महबूब जो गुलाम बणजी वियो आ। जॾहिं मदीने तैयबा खां मदीने तैयबा खां रात गुज़री वेंदी, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूंखे ॻाल्हि पूरी करने सुभाणे वरी प्रोग्राम आहे। तव्हां त आशिक़ दीवाना, मां बि छा कयां, पर ॻाल्हि घणी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मूंखे वाइंड अप करण ॾे। जॾहिं सोनो सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु 1500 सहाबा सां गॾु, घणनि सहाबनि सां वरी चो तादाद याद कजा, 1500 सहाबी मुझे महबूब मुस्तफा सां गॾु अॼु मदीने मां निकिरनि था। काॾे? चो काबे जो दीदार करण लाइ मैदान मीका ते पहुता। मुझे मुस्तफा सहाबा खे फरमायो देर न कयो, पंहिंजा कपड़ा लाहे करे एहराम पायो, उम्रे जी नियत कयो। तवज्जो सां ॿुधिजो। मुझे मुस्तफा करीम फरमायो एहराम पायो, कपड़ा लाहियो त तव्हां उम्रे जी नियत कयो। तमाम 1500 सहाबा उम्रे जी नियत कया बिशमूल मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं मकाम हुदैबिया जे मकाम ते पहुता, मके वारनि खे ख़बर पई त इमामुल अंबिया बबर शेरन जे लश्करनि सां गॾु अची रहियो। पंहिंजो एलची डोड़ायो, पंहिंजो कासिद मोकिलियो। सोना हालात सही न आहिनि, हेड़ा बबर शेर वठियो थो अची, असां खां बर्दाश्त कोन थींदा। मुझे मुस्तफा करीम फरमायो झेड़ा कड़ना आहियूं, झेड़े ला नथा चओ। सोना तूं त चवीं थो, पर हिननि शीहनि सां मोह केरु ॾींदो? उमर जड़ो जवान गड्डा, अबू बकर जड़ो जवान गड्डा, बिलाल तलहा जुबैर जड़ा शीह शहजादा गड। महबूब हिकु नाहे पंज नाहिन, 1500 जवान हन। इन सिपह सालारन सां मुंह केर ॾींदो जन जी अगवाणी इमामुल अंबिया करे रहियो हुजे। मुझे आका करीम के अर्ज कयो सोना सुलह कबो, पर इन शर्त ते त उमरो कजो हिन साल न अगे साल।
वाह मुझा मदीने जा ताजदार। मुझे आका फरमायो ठीक आ, हाणे गाल गौर कजा। मुझे आका फरमायो ठीक आ। हुजूर फरमायो सभई पांजा एहराम लायो, मथो कूड़ायो, विझो एहराम लायो। तवज्जो कर, मथड़ो कूड़ायो, विझी अचो एहराम लाहे, पांजे आम रुटन में अचो। सभई साहबी हिक ॿिए ॾे निहारण लगा, ॾिसण लगा, सब हिक ॿिए ॾे ॾिसण लगा। सुणे सिद्दीक़ अकबर बग़ैर देर जे मथो भी लहरायो, वेतो एहराम भी लातो। सैयदना सुनो अमीर उमर, सुनो जलाली जवाना, हबीबन करीमन जे खीमे में आयो, खीमे में आयो। जह रवैये ते सजी जिंदगी अमीर उमर रुनो। अमीर उमर जलाली जवाना मुझे हबीब जे सामो बीचे, ऐ अल्लाह जा महबूब, छा तवा अल्लाह जा रसूल न आयो? मुझे मुस्तफा फरमायो आया। छा अल्लाह जो कुरान सच्चो ना है? मुझे मुस्तफा फरमायो आहे। छा अल्लाह मोमिनन जी मदद को न कंदो आ? मुझे मुस्तफा फरमायो कंदो आ। त पो बिना सबब जे छो हटूं? मुझे मुस्तफा फरमायो अना मुहम्मदुर रसूलुल्लाह। आए उमर मां मुहम्मद अल्लाह जो रसूल हां। सुनो उमर खामोश थियो, खामोश थी कंदड़ो झुकाए अदब सां पोइते मोटियो। पोइते मोटी दिल के तसल्ला ॾियण जे लाइ हेॾे होॾे ॾिठई। अञा कंहिं बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा ठोड़ कान कराई आहे, का एहराम कोन लाथो आहे। ॻोल्हण लॻो अबू बकर काथे आहे? मुंहिंजे महबूब जो घाटो यार आहे, मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार आहे। ॻोल्हण लॻो, ॾिठई, पुछा कई अबू बकर काथे? चयो पंहिंजे खीमे में। सुहिणो उमर वञे त सुकून सां अबू बकर सिद्दीक़ खजी भी खाई रहियो आ, मुर्की भी रहियो आ। उमर फारूक निहारे चो, ऐ अबू बकर जी दोस्त उमर, असा हेतरो परेशान रो ठोड़ बि कराए छॾी, एहराम भी लाहे छॾियो, छा मूंखे जवाब दे? सुहिणो नबी अल्लाह जो रसूल नाहे। अबू बकर सिद्दीक़ चयो, सच्चो अल्लाह जो रसूल आ। चई, छा अल्लाह जो किताब सच्चो नाहे? सुणी अबू बकर चयो, अल्लाह जो किताब सच्चो आ। चई, अल्लाह मोमिनन जी मदद कोन कंदो आ? चई, बेशक कंदो आ। चई, ही छा है? अबू बकर उहो ई जुमलो चयो जेको मुझे मुस्तफा चयो, ऐ उमर जुबान बंद कर, मुझो महबूब अल्लाह जो रसूल आ। जेडी मल सुने अबू बकर इए चयो, सुने उमर जे दिमाग मां ठकाव निकिरी विया। महबूब हुते, अबू बकर हुते, जुमला साॻिया पिया हलन। जुमलन में फर्क न पियो अचे। उन जो उन मल रोई चवे थो, यार तू जान तुझी यारी जाने मुझी जाए नाहे। ओ मुझा मिठड़ा भा केड़ी तो मुझे सुहणे सिद्दीक़ अकबर रदी अल्लाह तआला अन्हु ते मुझे मुस्तफा जो प्यारा। अज बहाजी हज करण वारा अंदाजो लगा 70,000 मलाइक जै जगह ते सुबह ऐं शाम सलाम पढ़ंदा हन, जाडे मोहड़ करे पढ़ंदा हन, ॿुधाओ ते मुझे मुस्तफा सां गॾु केर? जवाब दे, जवाब दे मुसलमान। तवज्जह कर, जह गुंबज़े खज़रा जो तसव्वुर कंदो हई त तुझे दिल में एकड़ी कैफियत पैदा थींदी आ। जे गुंबज़े खज़रा जो तसव्वुर करे निमाज पढ़ी त अजीब मज़ो अचे निमाज जो। जे गुंबज़े खज़रा जो तसव्वुर करे निंड करी त परवाज़ थे निंड में। उन गुंबज़े खज़रा जे साए में मुझे मुस्तफा सां गॾु केर आ? डाहो थी अदब कर। अल्लाह फरमायो, वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़, हिकु उहो सच्चो आ जेको सच्चाई खणी आयो। वसद्दक़ बिही, ऐं उहो बि सच्चो आ जंहिं सच्चाई जो इनकार न कयो, जंहिं सच्चाई जी तस्दीक कई। उलाइक हुमुल मुत्तक़ून, ॿई ख़ौफ वारा हन, ॿई ख़ौफ वारा हन। मुस्तफा के खुदा जो खौफ आ, अबू बकर सिद्दीक के पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो खौफ आ।
मुझो मुस्तफा चवे त मुझो रब न रुसे। सुनो अबू बकर सिद्दीक चवे किथे मुझो मुस्तफा न रुसे। रब चयो बई खौफ वाराहन लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम, जेकी घुरंदा उन्हनि जे लाइ उन्हनि जे रब वटि तयार। ज़ालिक जज़ाउल मुहसिनीन, उहा ज़ात आ जेका एहसानन जो बदलो इए ॾींदी आ। जो अॼु ॻोठ ॿुढो पमहर जे अंदर मुंहिंजा दोस्त फेब्रुवरी महीने में बि आशिक 1400 साल गुज़री चुका, लेकिन अॼु बि अबू बकर सिद्दीक जो नालो वठी पंहिंजे दिलि खे तसल्ला ऐं सुकून ॾेई रहिया आहिनि या न? टाइम गुज़री घणो थियो, रात जा 9 थिया। अजीज दोस्तो हिकिड़ी रात करे वरी कुछ ॾींहंनि खां पोइ वरी शादी ते वेझो प्रोग्राम आहे काथे गुल बेग पवर में। अॼु हिते जीअं न सैयदना सिद्दीक़ अकबर मौजू ॿुधायो अथमि न, इंशाअल्लाह उते वरी आले रसूल तोखे ॿुधाईंदो। पर अॼु हिकिड़ी माना रहिजी वई, बी अबू बकर जी माना रहिजी वई। मता वरी भी जिंदगी ते भरोसो न आहे त अबू बकर कीअं बनियो। उन टाइम ते पहिरीं ॻाल्हि त तोखे ॿुधायां त बकर छाखे चइबो आ, जेको गुलस्तान में यानी गुलनि जे बाग में जेको पहिरियों गुल टिड़ंदो आ, अरबीअ में उनखे बकर चइबो आ। पहिरियों टिड़ण वारो गुल उनके अरबीअ में बकर चइबो आ। मुंहिंजा दोस्त अजीज उन टाइम ते हिकु अरब जो नालो बकर आ। उन जी ख़ुसूसियत कहिड़ी हुई, माण्हू आॾो ईंदा हुया, उन्हनि जा नस्ल ॿुधाईंदो हो, हे फलाणे नस्ल जो माण्हू आ, हे फलाणे नस्ल जो माण्हू आ। मशहूर थी वियो, माण्हू को ग़ुलाम ईंदो हो नस्ल पुछण जे लाइ बकर ॾे ईंदा। अजीब इत्तेफाक आ, जीअं अॼु मेला था लगन, इए मुंहिंजा दोस्त अजीज कंहिं जगह ते ओहो बकर भी आयो, अब्दुल्लाह बिन उस्मान भी आयो। जॾहिं महिल आमो सामो थिया माण्हू मुंहिंजा दोस्त अजीज वटन ते घोड़न ते चढ़ी आया। माण्हू पुछण लगा, ए बकर हिन जो कहिड़ो कबीलो आ, हिन जो कहिड़ो नस्ल आ, ॿुधाए रहियो आ। सोहणे अब्दुल्लाह बिन उस्मान कहे, सोहणे अब्दुल्लाह बिन उस्मान निहारे चयसि त ॾे ख़बर, माण्हुनि जा नस्ल त ॿुधाई तो, पर हिन घोड़नि जा नस्ल ॿुधाए त मञाए। निहारे चई, मूंखे माण्हुनि जे नस्लनि जी ख़बर पवंदी आ, घोड़न जे नस्लन जी खबर कान पवंदी आ। अब्दुल्लाह बिन उस्मान चयसि त मूंखां पुछ त मां ॿुधाए। चई इते माण्हुनि में वाहवा थी वई, हे घोड़ो कहिड़े नस्ल जो? अब्दुल्लाह बिन उस्मान चयो फलाणे नस्ल जो, फलाणे नस्ल जो। जेके माण्हू बीठा चयूं वाह वाह, बकर त हे आ, पर ही त बकर जो भी अबो बणजी आयो आ। उन ॾींहं खां माण्हुनि चयो तूं त अबू बकर आ, बकर त ही आ, तूं त हिन जो भी अबो आ। कीअं थो रब इंतजामात करे। बकर मना पहिरियों टिड़ण वारो गुल, अबू बकर मना जेको पहिरियों गुल टिड़े उन जो भी जेको अबो आ, उन जो नालो सिद्दीक़ अकबर आ। ये सब कर्म मुझे मुस्तफा जा, मुझे महबूब सां प्यार कंदे ॾुखियो कोन थींदे, मुझे महबूब ते दुरूद पढ़ंदे ॾुखियो कोन थींदे। देर न कर, मुझे आका सां प्यार कर, कसरत सां दुरूद पढ़ंदो कर। मुझा दोस्त अजीज, मुझो मुस्तफा ॾाढो उन सां प्यार कंदो आ जेको पंहिंजे पाड़े वारनि सां प्यार कंदो आ। मुझे मुस्तफा के पंहिंजो पाड़ो प्यारो आ, मुझे मुस्तफा के पंहिंजो पाड़ो प्यारो आ। मुझे मुस्तफा के तवज्जो कर, मुझे मुस्तफा कदे भी मुसलमानन जो सामान मथे ते कोन खयो। मुझे मुस्तफा पंहिंजे पाक मथे ते सामान खयो तो उन हिंदू बुढ़ी बाई जो खयो। कायनात के बुधायो, ओ कायनात वारो, पंहिंजन जो त सब को बार खणंदो आ, पर जेको परावन जो बार खणे उनखे इमामुल अंबिया चइबो आ। पंहिंजन जा बार सबको खणंदो आ, मगर जेको परावन जा बार खणंदो आ उनखे इमामुल अंबिया चइबो आ। मुंहिंजा महबूब मुस्तफा पुछण कंहिंखां वया, चो जेका रोज रस्ते में कंडा रखंदी, रोज रस्ते, ओ मुसलमान उम्मती कंहिंजो हई तवज्जह कर, उम्मती कंहिंजो हई, तू
डंगी बि उनखे तो जे वटि नंगर तो खाई बेनीम को न थी निमक हलाल थी जे जो निमक खाईंदो हई अॼु कुत्तो आ न कुत्ते खे बि हिकिड़ो टुकुर मालिक खाराईंदो आ छितो थींदो आ तॾहिं बि सुञाणंदो आ तोते त लख करम आहिनि मुंहिंजे महबूब जा एतरो पान के केराए न डाहो थी हया कर उन मुझे महबूब मुस्तफा सा प्यार कर मुझे रब जे मखलूक सा प्यार कर जेका औरत रोज कंडड़ा रखे इन जे ला त महबूब के तकलीफ अचे जडे कंडड़ा न रखे त मुझो मुस्तफा तो पूछे त दियो खबर या कुराड़ी पाजी किरत कंदी अजो अलाए छो का न कई थई खबर चार त वठो के तो चवे मुझो मुस्तफा पांजे गुलामन सहाबा के या रसूल अल्लाह बीमार वाह मुझा करीम आका तुझा करम मुझो मुस्तफा तो फरमा चो सभई हलूं न कुराड़ी खां तबीयत हली पुछी मुखे चवण दे वाह मुझे पुनल जो प्यार गुनहगारन सा है वाह मुझे दिल पर जो प्यार किनन को झेड़न सा अदा जन्नत में पैर न पाई दो जैसी उम्मत न छदाई दो वाह मुझे पुनल जो प्यार गुनहगारन सा हूँ दो खुदा भी जलाल में अल्लाह हूँ दो खुदा भी जलाल में हादी असा उन हाल में कलीम बे न गलाई दो आका उम्मत छदाई दो चौबाग मुझे दिल पर जो प्यार गुनहगारन सा केड़ो अर्ज पे कयो मई पाड़े वारन सा प्यार कर ॾाढी ॾुखी मुद्द अचे वई आहे अन्न अणलभ थी वियो आहे अटो 70-80 रुपया किलो लगो पियो आहे याद रख ओ नमाज़ूं पढ़ण वारा ओ रोज़ा रखण वारा हेड़े डुकर जे टाइम ते अगर कंहिंजे बचड़न जी न खबर पवई त हे वेले ते सुम्ही पिया हन खुदा जो कसम हिकड़ो वेलो उन्हनि के दिल खोले खारा हू खाई खुश थन सजी जिंदगी जी इबादत हिकड़े पासे उन्हनि जी हिकड़ी ड्रव जी दुआ हिकड़े पासे मुझे आका करीम जा गुलामो अल्लाह जे मखलूक से प्यार कर खुदा जो वास्तो थव व्याज खां बच खुदा जो वास्तो थव सोने महबूब जो वास्तो थव व्याज खां बच जो यो एडो गंदो जुल्म जो जको हराम जानवर आ जे जो नालो भी न वठंदा हो वो पनाह घुरंदो मौला सुबह सा यो जालिम मुझे मुंह न चढ़े व्याज खां पाण के बचाए जो कदे खुदा सा सौदो करे त खुदा सा सौदो करे त दिस मुझे मुस्तफा सा सौदो करे त दिस कह दुखायल जो दुख मथे ते खणी त दिस इहो तसव्वुर कर त मुझे मुस्तफा करीम कहते कहते कुर्ब कया काफरन जा बार खयो कंडा रखण वारन का हली विया तो जो त पाड़े में काफर कोने मुसलमान आ उन पांजे भा जो ख्याल कर उन जो हक न खा भला उन के जे करे खुशी न तो दई सकी तो उन के दुखाए न भला एतरो त कर जे उन जी मदद न तो करे सकी तो उन के ईजा न दे उन के खिलाए न तो सकी तो उन के रोआए न अन्या चवण दे मुखे जुमलो जे उन के ज़कात पांजी दई न तो सकी तो उन जी मिलियल ज़कात खा त न खुदा जो खौफ कर खुदा जो खौफ कर बुधंदा हसी त मानू फ्रूट खाई विया मानू कणक खाई विया चांवर खाई विया पर हाने त लोह जू मशीनियूं अलाए कीअं थियूं पेट में हज़म थियूं ख़बर कान थी पवे लोह जा नलका खाजी विया लोह जू मशीनियूं खुदा जा बाना खुदा जो खौफ कर पांजे पान दे निहार यो सब इते पियो हुंदे गड कुछ को न हलंदे
सब इते पियो हुंदई जंहिंजे लाइ करी थो इहे बि तुंहिंजा दुश्मन थी वेंदा। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना माल कई तुंहिंजा पेर ॿुधाईंदा मौला मूंखे हीअं इस्तेमाल कये। रब तो चवे तुझे न कूड़ी ठग ज़ुबान ते तालो हुंदो तुंहिंजो जिस्म गवाही ॾींदो। अल्लाह तो चवे उन ॾींहं खां ड्रिज जॾहिं तुंहिंजो जिस्म तुंहिंजे मथां गवाही ॾेई ऐं ताही थी पई। इन करे मुसलमान इन्हनि हथनि सां कंहिंजी गाह जी भरी न कर, कंहिंजे बुह जी भरी न खण। राति जो पाणी कंहिंजो फसल उञारो ॾिसी पंहिंजो कंहिंजो पाणी न भंज कुझु कोन थींदे। तू चवी तो मुझो गाह तो सुके नुड़किड़ी करे छॾिया ड्रिज छा कंदे नुड़की करे ॿारो तो सुके ओ खुदा जा बाला किथे ईअं न थे तू ॿारे खे साओ करी रब तुंहिंजो हो ढोर ई सुकाए छॾे। ड्रिज खुदा ड्रिज खुदा खां मता चवी तो त गाह जी भरी साई ॾिया मुझे मेह जो जर वहे जरन जो मालिक वेठो। ड्रिज ॿिए जे हक़ खां ॿिए जो हक़ न खा, जुल्म न कर, ज्यादती न कर, नमाज 5 वक्त अदा कर। अल्लाह जे हक़न में खुदा जे इबादतुन में कमी कोताही कई त बचण जी गुंजाइश अथई अथई। अमड़ जी दुआ भी छॾाई दई, मुर्शिद जी दुआ भी छॾाई दई, गरीबन जी दुआ भी छॾाई दई, पर जे कहीं मिस्कीन जी दिल रंजाई त बचण जी काई वाट कान थे। तवज्जह सां वरी जुमलो ॿुधी छॾजां कंहिंजे बद दुआ खां टिजजां। हिकिड़ी ही औरत कुराड़ी कंहिं अमीर जे भर में होस घर। अॼुकल्ह ॾिसो था त ओ पुछ ॿधी महरी पैसो थियो त हूअ कांच पई ज़मीन ते लड़कंदी, हाणे पैसा थिया त रहिस इं को पैसन मां चे रहिस थियो। गरीब ब्याणी जी हुई झूपड़ी, नौकर के चने पोड़ीअ के जो पैसा खपन ते झूपड़ी पटे। गरीब झूप मिस्कीन चे मुझे अबाणी मां कान छॾींदस। एकड़ो दफ़ो ॿियो दफ़ो नौकर के रहिस हुकुम करे छॾियो जेॾी महिल या पोड़ी निकिरी वञे बिल्डोज़र घुमाए या झूपड़ी धूपड़ी पट करे छॾियोसि कुझु न छॾियोसि अचे त निशान ई न लभेसि त घर काथे हो। हाज़ुर लाठिया वेठा हाज़ुर बाबा रहिस खागे नौकर तकड़ो। मुझा दोस्तो गौर सां ॿुधो उन हुकुम ॾेई छॾियो। नौकरन जुल्म कुराड़ी का वई वेचारी काॾे पंहिंजे न्याणी सां या कंहिंसां मिलण मोटी आई ॾिसे त का शइ कान्हे। रहे सजे उन बंगुलनि ॾे बि निहारी पंहिंजे झूपड़ीअ ॾे ॾिठई त को निशान ई कोन्हे। उन जॻह ते बीही तवजह कर, उन जॻह ते बीही अर्श ॾे निहारे थी चवे मौला मां त कान हुयसि पर तू बि कोन हुए छा। तवज्जह कर अखड़िन में लुड़क लाड़े चवे थी मौला मां त कान हुयसि जेसि मां हुयसि तेसि मुझी झूपड़ी सलामत ही कंहिंमें दम कोन हुयो जो मुझे झूपड़ीअ खे हथ लाए मौला मां त कान हुयसि तू बि कोन है छा जो मुंहिंजा कखड़ा उजड़ी विया। अल्लाह अकबर बस इहा दाहकण जी देर ही रब्बे जुल जलाल बेनियाज़ जलाल अची हुकुम थियो ऐ मीकाईल एड़ो ज़मीन खे लोड जो है बंगुला पट थी वञन दुनिया ॾिसे त पंहिंजो घर बि इने करे ड्रिज मज़लूम जे दाह खां उन घड़ीअ खां ड्रिज कंहिंखे ॿधराए न कंहिंसां ज़ुल्म न कर। मता हू सुभाणे तू चई सूबेदार मुंहिंजो यार आहे कूड़े केस में फासरा भले फासरा पर जेॾी महिल न राति जो रोई चयो मुंहिंजा मौला तू त ॼाणी थो मां बेॾो ई आहियां पर मौला मुझो कोई कोने खुदा जो कसम जेडी मल न मजलूम दाह करे चंदा मुझा मौला मुझो त कोई कोने। मदीने जे साईं फरमायो त इन रब्बकुम हय्युन करीम यस्तहयी मिन अब्दिही इज़ा रफअ यदैहि अन यरुद्दहुमा सिफरा। मदीने जे ताजदार फरमायो मुझो रब तो फरमाए मां जिंदगियूं बख्शींदड़ हां मां कर्म कंदड़ हां पर जॾहिं न मुझो बानो मां अल्लाह खां दुआ घुरंदो त मूंखे हया ईंदो मुरब के हया ईंदो आ ऐं यरुद्दहुमा सिफरा त जेको मुखां सदा करे रहियो आ इन जा हथ खाली कीअं मोटाया। इने करे कंहिंजे बद दुआ खां ड्रिज ओ ॾींहुं रब खां घुरजो तो जे लाइ पर पुठ माण्हू दुआ घुरन उहे ॾींहं रब खां घुर ऐं इंशाअल्लाह ताला इहो सभु कुझु मिलंदो किथों मिलंदो जो अल्लाह वारनि जे सोहबत मां मिलंदो। सॼी दुनिया औलिया अल्लाह सां भरी पई सॼी दुनिया हर जगह ते मुझे मदीने वारे मीर जा आशिक ये दुकान इश्क जा खोलियो वेठा
मुझे महबूब मुस्तफ़ा जो फैज़ वंडे रहा इन वक्त दुनिया में निहार अगर का सुकून जी ऐं भलड़ी सुकून वारी जगह जिते लख हज़ारे गॾिजी करे रब जो ज़िक्र कनि था तो हा फ़क़त औलिया अल्लाह जे आखाड़न जी बरकत इन पासे पंधड़ा कर दुनिया भरी पईया पर जी उन्हनि के जन जी सेखारे मां त चवंदो सिंध हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे सजण साईं दे हली मां त चवंदो मैं छो त मां तमाम औलिया अल्लाह जे दर जो गुलाम उन्हनि जे दर जी मिट्टी मुझे मथे ते खुदा मूंखे नसीब करे लेकिन जंहिं महबूब कुर्ब कयो आहे जंहिंजो खाइबो त सिंधी माण्हू हो न बेनिम का तो रहियो जंहिंजो खाइबो तंहिंजो ॻाइबो दिल जो दिलबर हिकिड़ो घणा की न कजन दिल बिरी जे हिकड़े के भले समय पिया सधू कन उहे चिलविला चइजन जेके दर दर लाइन दोस्त मुझा दोस्तो अजीजो अल्लाह ताला तवा असांखे पंहिंजे महबूब जे शरीयत ऐं सुन्नत जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए जन दोस्तन मरहूम मोहम्मद असलम ऐं मरहूम मोहम्मद सालिह जे हाणे घणो अल्लाह ताला मरहूमन जी मग़फ़िरत फरमाए ठीक है मां मिनट या ब चवां तो पर हिकिड़ो अर्ज़ कंदो कहिड़े मरहले मां गुज़रियो हाँ बीमारी जे मां कुछ दोस्तन के ख़बर आ हलंदड़ प्रोग्राम जे अंदर अजीब कैफियत मुझे धड़ जो हेठियो हिस्सो खणी मूंखे मुंहिंजा दोस्तन गाड़ी ते पहुचायो ॾाढो मूंखे सेहत जे लाइ फ़िक्रमंद हुयुसि बस महबूब के अर्ज़ कया महबूबन कुर्ब कयो हाणे मस तबियत बेहतर थी आहे तव्हां दोस्त जे तव्हांजे इश्क तव्हांजी मोहब्बत आहे पर थोड़ो मुंह ते विराम कयो बस उन जे छांव में त हलां उन जो ई करम आहे जंहिंजे सदके बाक़ी मुंहिंजो छा आहे ॿियो मुंहिंजो कुझु कोन्हे मदीने वारो राज़ी आहे तॾहिं त मुर्शिद सुहिणो राज़ी आहे तॾहिं त तव्हां जहिड़ा अल्लाह वारनि जे वलियनि जे दरनि जा दरबारी आशिक मूं जहिड़े किने कोझे खे ॿुधो था न त अॼुकल्ह केरु थो कंहिंखे ॿुधे इहो उन्हनि जो करम आहे बसि हाणे कंहिंजी बि मां फरमाइश कोन थो ॿुधां पंहिंजी फरमाइश इश्क जी हिकिड़ी ॻाल्हि मां चवां थो बसि इंशाअल्लाह ख़ुदा कंदोसीं ठीकु आहे ठीकु आहे हिन महिल ताईं मूं हिकिड़ो बि उर्दूअ में शेर कोन पढ़ियो आहे हींअर पढ़ंदुमि हींअर वरी ॾिस ईअं न करना इंशाअल्लाह ताला तवज्जो फकीरे मुस्तफा हूँ मैं ये दुनिया क्या समझती है फकीरे मुस्तफा हूँ मैं ये दुनिया क्या समझती है दिल खोले चौगराही फकीरे मुस्तफा हूँ मैं ये दुनिया क्या समझती है मदीने का गदा हूँ मैं ये दुनिया क्या समझती है मदीने का गदा हूँ मैं ये दुनिया क्या समझती है फकीरे मुस्तफा हूँ मैं ये दुनिया क्या जहाँ पर ये सदा करने की नौबत भी नहीं आती
जहां पर ये सदा करने की नौबत भी नहीं आती, वहां से मांगता हूं मैं ये दुनिया क्या, वहां से मांगता हूं मैं ये दुनिया क्या समझती है। अरे मदीने का मुसाफिर मैं ये दुनिया क्या समझती है। मदीने शहर की मट्टी से आती ये सदा अक्सर, आशिक जदो करे मदीने जे मिट्टी के कनुड़े चवे छाती, मदीने शहर की मट्टी से आती ये सदा अक्सर, मुझे खा लो शिफा हूँ मैं ये दुनिया क्या समझती है। मुझे खा लो शिफा हूँ मैं चो मुझे खा लो शिफा हूँ मैं ये दुनिया क्या समझती है। अरे मदीने का गदा हूँ मैं ये दुनिया क्या समझती है। हुसैन बिन अली बोले जिसे कुरान कहते हैं। हुसैन बिन अली बोले अरे जिसे कुरान कहते हैं, उसी पर खेलता हूँ मैं। हसन हुसैन की देखे दियो आए उसी पर खेलता हूँ मैं ये दुनिया क्या समझती है। फकीरे मुस्तफा हूँ मैं ये दुनिया क्या मदीने का गदा हूँ मैं ये दुनिया क्या। आशिक जी आखिरी दाह बुधा जिसे दिन रात सुनते हैं मेरे सरकार आए नासिर। जिसे दिन रात सुनते हैं मेरे सरकार आए नासिर, वो खुश किस्मत सदा हूँ मैं। को न समझे मुझो मुस्तफा छा बुधदा जो सदा बुधंदो आ चतो हा सदा माया। वो खुश किस्मत सदा हूँ मैं दुनिया क्या समझती है। अरे मदीने का अली मौला अली मौला अली मौला अली मौला। अरे मुनाफिक आओ
मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी है, मुनाफिक और मोमिन की अगर पहचान करनी है, लगा दो मिल के सब नारा अली मौला, अली मौला, अली मौला, अली मौला। जो पुकारूं मैं अली मौला, तुम्हें तकलीफ क्यों होती है? पुकारूं मैं अली मौला, तुम्हें दर्द क्यों होता है? अरे नबी ने खुद पुकारा है अली मौला, अली मौला, अली मौला। अल्लाह ताला मुझे आका करीम अलैहिस्सलाम जी सजी उम्मत जी बख्शिश फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। पर ॻाल्हि ॿुधो, इशा जी निमाज़ कान पढ़ी अथऊं? निमाज़ पढ़ंदव या? हाँ, ॾाहा थी जो निमाज़ निमाज़ निमाज़। रोज महशर के जान गुदाज अव्वली पुरसशे निमाज। निमाज खुदा जो फर्जा ताकीद सा पढ़, इंशाअल्लाह रब तुझो बेड़ो पार फरमाइदो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार व अदखिलनल जन्नत मअल अबरार या अजीज या गफ्फार या रब्बल आलमीन। दिलन जा हाल ॼाणदड़ रब, दुआउन जा कबूल कंदड़ रब, असां सभिनी किनन कोझन जे दिलन जा राज ॼाणी थो मौला। पंहिंजे महबूब जे सदके असांजे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। या अल्लाह बे औलादन के नेक सालिह औलाद अता फरमा। करीम रब बीमारन के शिफाए कामिला अता फरमा। बेरोजगारन के रोजगार अता फरमा। मुंजा अल्लाह से जंजू दिलियों गाफिलन उन्हन के जाकिर शाकिर ऐं साबिर बना। मौला सांजे अंदर में मदीने वाले ताजदार जे मोहब्बत जो ज़रलो पैदा फरमा। मुंजा मालिक मिठड़ा जंजी रोजी तंगा उन्हन के रिज़्क़ रोज़ी में बरकतूं अता फरमा। हारीअ जे हार पे में बरकतूं अता फरमा। ज़मींदार जे ज़मींदारी के इज्जत वारो बना। मुलाज़िम जे नौकरी के उन जे ला इज्जत वारो बना। ओ मुंजा करीम रब कारोबार वारे जे कारोबार में बरकतूं अता फरमा। ओ मुंजा सोहना रब करीम जेके सवाली हन उन्हनि जा सवाल पूरा फरमा। जिन जे दिल में मदीनो 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 आ मौला उनके मदीने जो दीदार। या अल्लाह तू सभिनी जे दिलनि जा हाल ॼाणी थो, सभिनी जा राज ॼाणी थो। या अल्लाह जन दोस्तन ही महफिल सजया मरहूम मोहम्मद असलम ऐं मोहम्मद सालिह जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह इन सजे मुकाम जे मथा रहम फरमा। आका करीम अलैहिस्सलाम जे सजी उम्मत जे मथा रहम फरमा। या अल्लाह खैर वारन जो खैर कबूल फरमा। मदीने वारे घोट जे मोहब्बत जो ज़रड़ो अता फरमा। या अल्लाह असांजे वतन अजीज के इस्तेहकाम अता फरमा। करीम रब ए जेके शैतानी कुव्वतूं असांजे मुल्क पाकिस्तान के गैर मुस्तहकम करण चाहिन था मौला, इन्हनि जे नापाक इरादन के नीस्तो नाबूद बना। इन मोदी ऐं ट्रंप कुत्ते जे नापाक इरादन के मौला खाक में नीस्तो नाबूद बना। बैतुल मुक़द्दस असां के आजाद करे अता फरमा। कश्मीर जी सुहणी धरती पाकिस्तान जे सूरत में आजाद करे अता फरमा। या अल्लाह जिते जिते असांजा मुसलमान भाई रहन था उन्हनि जी मदद फरमा। उन्हनि जे जानिन उन्हनि जे बचड़न उन्हनि जे मालन जी मदद फरमा। या अल्लाह असांजा नौजवान सपूत असांजा नौजवान सिपाही जेके बॉर्डरन ते जान जी बाजी लगाए वतन अजीज जे हिफाजत में वेठा न मौला उन्हनि जी हिफाजत फरमा। उन्हनि जे बचड़न जी हिफाजत फरमा। उन्हनि जे अबे अम्मा जी हिफाजत फरमा। मौला असां सभिनी के महबूब जे दर जी हाज़िरी नसीब फरमा।
रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। मुझा मालिक मिठड़ा जेके दुआ में शरीक उन जूं दुआऊं कबूल फरमा, जन दुआ जे ला कंहिंखे न्यापो बि ॾिनो आहे, मौला महबूब जे सदके उन्हनि जूं दुआऊं बि कबूल फरमा, महबूब जे सदके उन्हनि जूं उम्मीदूं पूरियूं फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सल्लम अजमईन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह।